कंबर में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में रैली कढी वई। इस्लाह अल फ़ुक़रा हुसैनी नक्शबंदिया पारां जामिया मस्जिद बस स्टॉप खां झंडा खणी भुट्टो चौक ताईं रैली कढी वई। इन मौक़े ते नात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदन शान बयान कई। अॻवाणनि मुफ्ती ग़ुलाम मुस्तफ़ा कलाल हुसैनी, मौलाना ग़ुलाम सरवर सूमरो हुसैनी, मौलाना सलीम मंगसी चयो त अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे दुनिया में मोकिले असां मथां एहसान कयो आहे। हुननि चयो त नबी सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया लाइ रहमतुल आलमीन बणाए मोकिलियो वियो। काइनात अल्लाह ताला जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके ठही। असां मुस्लमाननि खे घुर्जे त ईदूं मल्हायूं, पर प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ते ईद खां वधीक ख़ुशियूं कयूं। अॻवाणनि चयो त सभिनी खे घुर्जे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशी मल्हाए आलम इस्लाम खे ख़ुशी जो पैगाम ॾियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk